अवांखे ब्रेक कयो पिया। शहीद थियल जवाननि में सिपाही ज़हीर अहमद, सिपाही मुदस्सिर ऐं लायंस नायक अब्दुल कदीर शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे असद शर। जी असद। जी बिल्कुल, अॼु सुबुह जो दहशतगर्दनि जे ग्रुप बलोचिस्तान जे मार्गेट एरिया जेका ज़रगून में आहे उन में क़ाइम सिक्योरिटी फोर्सिस जी चौकीअ ते हमलो कयो आहे, जंहिंजे करे 3 जवान शहीद थी विया आहिनि पाक फ़ौज जा, जॾहिं त हिकु दहशतगर्द मारिजी वियो आहे। इन हवाले सां ISPR जेका पधराई कई आहे त सिक्योरिटी फोर्सिस ताज़ो ई जेके कोयले जूं जेके खानूं आहिनि उन्हनि ते भतो वसूल करण जी जेका कोशिश थींदी हुई उनखे रोकण जे लाइ हिकिड़ी चेक पोस्ट क़ाइमु कई हुई। उन चेक पोस्ट ते जेको आहे दहशतगर्दनि तरफ़ां हमलो कयो वियो आहे, जिन खे दहशतगर्द पाक फ़ौज जे सिपाहियुनि मुक़ाबिलो कयो आहे, जंहिं मुक़ाबले में 3 जेके जवान शहीद थी विया आहिनि। जेके दहशतगर्द आहिनि उहे पहाड़नि जे इलाइक़े में भॼी विया आहिनि। उन्हनि जे पोयां ऑपरेशन हिन वक़्तु जारी आहे। हिन वक़्त ताईं जेके पाक फ़ौज जा जेके सिपाही शहीद थिया आहिनि उन में लायंस नायक आहे अब्दुल कदीर, जॾहिं त ॿिए जो नालो आहे मुदस्सिर शहीद सिपाही आहे, ऐं जॾहिं त टियों जेको शहीद आहे सिपाही ज़हीर अहमद। इहे 3 जवान जेके आहिनि उन सिक्योरिटी फोर्स जी उन चौकी ते ड्यूटी अंजाम ॾेई रहिया हुआ त दहशतगर्दनि उन ते हमलो कयो आहे। जी असद शर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।